जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां पी.आई. आज़म गोपांग मौजूदु आहे, जंहिंखां असीं इहो मालूम कंदासीं त जेके घर में कमु कंदड़ मासियूं आहिनि उहे जेके चोरी करनि थियूं, वारदात करनि थियूं, त उहे कीअं करनि थियूं ऐं उन खां पोइ वरी अॻियां उन शइ खे जेके पैसा हू चोरी करनि थियूं त पोइ उहे किथे लॻाइनि थियूं या छा, उन जे बारे में असां ॻाल्हि कंदासीं। जी पहिरियां त इहा ॻाल्हि आहे त जेके बि मासियूं वग़ैरह आहिनि जेके चोरियूं कनि थियूं, उन्हनि में कुझु मख़सूस गैंग हूंदा आहिनि, ग्रुप हूंदा आहिनि जेके इहो कमु कंदियूं आहिनि। ऐं सभु बि अहिड़ियूं न हूंदियूं आहिनि, पर उन्हनि जो तरीक़े वारदात इहो हूंदो आहे त चंद ॾींहंनि में हिकिड़ा मुख़्तलिफ़ ग्रुप हूंदा आहिनि, ख़ासि करे क्लिफ्टन डिफेंस जा जेके बेंगलोज़ आहिनि, उहे घुमंदे फिरंदे जेको बि घर हूंदा आहिनि उन्हनि में वञी बेल वॼाए उन्हनि खे जेको आहे त पुछंदा आहिनि त असांखे कमु खपे या हीअं खपे। कुझु फैमिलीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन्हनि खे मासियुनि जी ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि खे मिलंदियूं न आहिनि, पोइ मजबूरी में उन्हनि खे रखंदियूं आहिनि। उन्हनि जी बग़ैर वेरिफिकेशन कए, बग़ैर इन्वेस्टिगेशन कए, बग़ैर उन्हनि जो कार्ड वग़ैरह वठण या उन्हनि जी रिहाइश वग़ैरह मालूम करण जे उहे उन्हनि खे नौकरी ते रखी छॾींदियूं आहिनि। पोइ ॾिसंदियूं आहिनि 2-3 ॾींहंनि में उहो पंहिंजो मौक़े जी तलाश में हूंदियूं आहिनि, त उतां जीअं ई उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे त उहे पंहिंजो हथु साफ़ु करे ऐं उतां चोरी करे निकिरी वेंदियूं आहिनि। रिसेंटली असां हिकिड़ी मासी जेका पकड़ी आहे, थोरो ई टाइम थियो आहे, उहा अकेली हूंदी हुई, न हुन वटि मोबाइल फ़ोन हूंदो हुयो, न हुनजी हिते रिहाइश हूंदी हुई। पंजाब मां ईंदी हुई ऐं उहा कंहिं बि मज़ार ते या हॉस्पिटल में ईअं 1-2 ॾींहं गुज़ारो कंदी हुई, पोइ वञी बंगलनि में इन्हनि में पुछंदी हुई त हुनखे डेफिनेटली किथे न किथे हुनखे जॉब नौकरी मिली वेंदी हुई। माण्हुनि खे ज़रूरत हूंदी हुई। पोइ उहो मासी जेका आहे उन हिकिड़े घर में जॉब कई, उन्हनि खे चई त मूंखे मोबाइल त मूं वटि आहे कोन, शनाख्ती कार्ड मां तव्हांखे कल्ह परसों अची ॾेई वेंदमि। पोइ उन में 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं हुन कयो, हुनजो टारगेट 3 ॾींहं हूंदो आहे। पोइ उन वटि हिकिड़ी नशे आवर ज़हरीला हिकिड़ो नशो हूंदो आहे जेको उन माई खे घर में ॾेई ऐं हुन जो तक़रीबन 20-25 तोला जो गोल्ड जंहिंमें चूड़ियूं हुयूं ऐं पंहिंजो ॿिया टॉप्स वग़ैरह हुया, लॉकेट हुयो, उहे हुन जूं खणी ऐं उहा फ़रार थी वई। छो त हुनजो 2 पुट हुया, उहे जॉब ते हूंदा हुया, हस्बैंड बि जॉब ते हूंदो हुयो, हू अकेली हूंदी हुई। हुनजी 2 ॾींहं ख़िदमत कयईं, हुनखे एतमाद में आंदई, एतमाद में आणे हुनखे नशे आवर शइ पीआरे चांहि में मिलाए ऐं हू हली वई। त हाणे हुनजो नातो न पतो, न हुनजो शनाख्ती कार्ड, न मोबाइल, न रिहाइश। माण्हू परेशान थी विया। FIR कटाए हुनखे असां ब्लाइंड केस हुयो, ॻोल्हींदा रहियासीं। सेम वारदात हिननि जेका आहे ॿिए हंधि कई। असांखे ख़बर पइजी वई। असां उन माई खे वञी जेको आहे त पहिरियां हुननि खे ॾेखारियोसीं, ॿुधायोसीं त बाबा हे माई आहे। हुन चयो हा इहा ई आहे। पोइ हुनखे खणी अची असां इंट्रोगेट कयोसीं, इंट्रोगेशन कईसीं, त इंट्रोगेशन जे दौरान हुननि ॿुधायो त मां इहा वारदात कई आहे। उन खां पोइ असां हुन खां रिकवरी बि कराईसीं ऐं उन्हनि खां ID प्लेट, शनाख्त प्लेट बि कराईसीं। हुन माई सुञातो, हुनजे पुटु सुञातो, हुनखे पोइ सुञाणे असां हुनखे जेल मोकिले छॾियोसीं ऐं उन में उहा हिन महिल ताईं जेल में आहे। त उन जे करे हे जेको बि चोरी शुदा माल, पैसो, ज़ेवर पंहिंजे पंजाब में, KPK में या ॿियनि जॻहियुनि ते जिथे रहंदा आहिनि, आउट ऑफ सिंध, आउट ऑफ कराची वञी पंहिंजो पैसो इन्वेस्ट कंदा आहिनि। पोइ घणे अरसे खां पोइ वञी जॾहिं ॻाल्हि खुलंदी आहे त हिननि जी ख़बर पवंदी आहे त हिननि जो पैसो हुते इन्वेस्ट थियल आहे। अच्छा सर, हिननि जी जेका रिहाइश आहे उहा तक़रीबन मतिलबु पंजाब वारी साइड जी आहे, या मतिलबु जीअं तव्हां ॿुधायो पिया त उते ई मतिलबु हुननि जी रिहाइश हूंदी आहे, ऐं पोइ हिते वरी हू अचनि ई मतिलबु चोरी जे हिसाब सां था त की चोरी वग़ैरह अहिड़ी वारदात कंदासीं, हुन खां पोइ वरी हुते वञी इन्वेस्ट कंदासीं या अहिड़े टाइप जो? न, ईअं बि न आहे। हिते हिननि जा काफ़ी जेके आहिनि एरियाज़ आहिनि जिते प्रॉपर रहनि था। हिननि जूं फैमिलीज़ आहिनि, हिननि जा नंढा नंढा घर आहिनि जेके किराए ते बि आहिनि ऐं प्लाटनि में झुगियूं ठहियल आहिनि। हिननि जूं ख़ासि करे सराइकी आहिनि जेके उहे मुल्तान, सादकाबाद या पंजाब सां तालुक़ु रखनि थियूं। पोइ उन्हनि खे कुझु ग्रुप, मां तव्हांखे अर्ज़ु कयो त कुझु ग्रुप अहिड़ो आहे जेके उन्हनि जा मक़सद इहे हूंदा आहिनि त बसि असां चोरी कयूं। बाक़ी अदरवाइज़ हिते सैकड़ों अहिड़ा बि घर ग़रीब आहिनि, मासियूं आहिनि या उन्हनि जा घर वारा आहिनि मर्द, उहे बि पंहिंजो कारोबार कंदा, नंढो वॾो धंधो कनि था। कोई कुझु थो करे, कोई कुझु थो करे। ऐं सुठियूं मासियूं बि आहिनि जेके वीचारियूं प्रॉपर कार्ड ॾियनि थियूं, शनाख्ती कार्ड ॾियनि थियूं, फ़ोन नंबर ॾियनि थियूं, घर ॾेखारनि थियूं। त उन्हनि में आदत कोन्हे। सालनि खां बि अहिड़ियूं सुठियूं मासियूं आहिनि जेके कमु कनि थियूं। सभिनी जी इहा सोच कोन्हे। बराए महिरबानी करे
आवाम जेका बि आहे, जेके बि बेंगलोर जो आहिनि, पढ़ियल लिखियूं फैमिलीज़ आहिनि ऐं समझदार माण्हू आहिनि, उन्हनि खे इहो थिए त तव्हां जेको आहे त जेको बि मुलाज़िम रखो, नौकर रखो या चौकीदार रखो या मासी रखो या मैड रखो, उनजी प्रॉपर वेरिफिकेशन थियणु खपे। उन जो NIC, उन जो फ़ोन नंबर, उन जी रिहाइश। अगरि तव्हांखे नथा ॿुधाइनि त हिकिड़ो NIC वठी बि तव्हां थाणे सां रुजू करे उनजी इंक्वायरी कराए सघो था। इन सूरत में तव्हां इन ॾोह खां, क्राइम खां ऐं पंहिंजे क़ीमती माल सामान खां महफ़ूज़ बि रहंदो ऐं को बि अहिड़ी चोरी वग़ैरह या अहिड़ो वाक़ियो इनशाला पेश न ईंदो। थैंक यू वेरी मच।